अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल सबका पेरी नज़र हेडलाइंस ते तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान पारा पार्लियामेंट हाउस आडो जारी धरणो ख़त्म करण जो ऐलान। सेनेट में अपोजिशन लीडर अलामा राजा नासिर अब्बास चयो आहे त असांजो मुतालबो हो त बानी पीटीआई सां ज़ाती डॉक्टरनि खे मिलण ॾिनो वञे। बानी पीटीआई डॉक्टर फैसल सुल्तान सां मुलाक़ात लाइ न्यापो कयो आहे। हुकूमत जे मौजज़ानी फैल सबब घर भाती ऐं सॼी दुनिया परेशान हुई। कोयटा में बारखान में सीटीडी जूं कार्रवाई 14 दहशतगर्द मारिजी विया। सीटीडी तर्जमान चवणु आहे त दरख्शां वारे इलाइक़े में कुझु इतलाती कार्रवाई कई वई। फायरिंग जी डेवट में 8 दहशतगर्द मारिजी विया। 3 एहलकार ज़ख़्मी थिया आहिनि। सीटीडी जो वधीक चवणु आहे त ॿी कार्रवाई बारखान में कई वई, जंहिं में 6 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। मारिजी वियलनि जो तालुक़ पाबंदी मढ़ियल तंज़ीम सां हो। डेरा इस्माइल खान में दहशतगर्दनि जो कस्टम ऑफिस ऐं थाणे ते हमलो। कस्टम ऐं पुलिस जा 2 एहलकार शहीद। दहशतगर्दनि कस्टम जी 2 गाॾियुनि खे बाहि ॾेई छॾी। यार्क इंटरचेंज वेझो मुसाफ़िर बसनि मथां बि हथियारबंदनि जी फायरिंग। पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त पुलिस जी जवाबी फायरिंग में दहशतगर्द फरार थी विया। वॾे वज़ीर जी सदारत हेठि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप पॉलिसी बोर्ड जो इजलास। तालीम, ट्रांसपोर्ट, सियाहत ऐं सनअतनि जे शोबनि में मंसूबनि जी मंज़ूरी। सिंध में HTV ऐं LTV ड्राइविंग ट्रेनिंग स्कूल क़ाइमु करण जी बि मंज़ूरी। वॾे वज़ीर चयो आहे त नौजवाननि खे ड्राइविंग जी तरबियत ॾेई रोज़गार लाइ ॿाहिरि मुल्क माणींदासीं। कराची, दादू, सखर ऐं नुसरफ्रोस में सिख्या मर्कज़ क़ाइमु कया वेंदा। कंदकोट वेझो चाचड़ ऐं जागीरानी धुरनि में पुराणे तकरार तां रतो छाण। 3 ॼणा मारिजी विया। दुरानी महर जे कचे वारे इलाइक़े में झेड़ो। धुरनि हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंह खोले छॾिया। फायरिंग में गुलाम शबीर चाचड़, अनवर चाचड़ ऐं जागीरानी धुर जो 1 ॼणो क़तल, 1 ॼणो ज़ख़्मी। धुरनि में फायरिंग जो सिलसिलो जारी। वधीक खून रहिसी जो ख़तरो। इलाइक़े में ॾहकाउ वारी सूरतहाल। नवाब वली मोहम्मद में 3 गर्भातियुनि जा लाश टकी हयल। धरणो पुलिस ज़बरदस्ती ख़त्म कराए छॾियो। फजर वक़्तु SSP बेनज़ीराबाद जी अॻवानी में पुलिस अटाला धरणे मथां कड़की पिया। मौजूद माण्हुनि मथां लठबाज़ी। अल्लाह बख़्श भंड समेत केतिरा ई माण्हू गिरफ़्तार। पुलिस मक़तूल इमदाद भंड ऐं 2 ॿारड़ियुनि जा लाश तहवील में वठी ॻोठ इस्माइल भंड पहुचाए छॾिया। वारसनि पारां मुख्य जवाब ॿारनि जी गिरफ़्तारी ताईं मक़तूलनि जी तदफ़ीन न करण जो ऐलान। DSP काज़ी अहमद चवणु आहे त वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। 12 मां 5 जवाबदार गिरफ़्तार आहिनि। बिना जवाज़ लाश टकी धरणो हयो वियो हो। हैदराबाद में कलोई वासी नौजवान खे नशे वारियूं गोरियूं खाराए क़तल करण जो इंकशाफ। प्राण माखियो कुझु ॾींहं अॻु बेहोशी वारी हालत में मिलियो ऐं अस्पताल में इलाज दौरान फौत थी वियो हो। पोस्टमार्टम रिपोर्ट जारी। नौजवान खे नशे वारियूं गोरियूं ॾियण जी तस्दीक। वारसनि जो चवणु आहे त नौजवान प्राण माखियो मलीरमा पसंद जी शादी कई हुई, जंहिं बाद हुन हैदराबाद जी होटल में रिहाइश कई। शक आहे त ज़ाल अनोशा माइटनि सां गॾिजी नौजवान खे नशे वारियूं गोरियूं ॾिनियूं, जंहिं में हू फौत थी वियो। पुलिस कार्रवाई न पई करे। जवाबदार गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे। बहराम वेझो नौजवान घरू अणबणता ख़ुदकुशी करे छॾी। ॻोठ मोहम्मद पुनहल मुगेरी में मोहम्मद रफ़ीक मक्सी ज़हरीली दवा पी छॾी। नौजवान खे लाड़काणे नियो वियो। इलाज दौरान दम ॾिनाई। वाक़े बाद वारसनि में कोहराम। पाकिस्तान में चंड ॾिसण लाइ मरकज़ी रोयत हिलाल कमेटी जो इजलास अॼु पेशावर में थींदो। चेयरमैन मौलाना अब्दुल खैर आज़ाद जी सरबराही में थींदड़ इजलास में शाहिदियूं गॾु कई वेंदियूं। मौलाना अब्दुल खैर आज़ाद चवणु आहे त इंशाअल्लाह सॼे मुल्क में रमज़ान जी शुरूआत गॾु थींदी। सऊदी अरब, गॾियल अरब अमारात, कतर, कुवैत ऐं बहरीन में अॼु पहिरियों रोज़ो इराक, यमन, लिबनान, फ़लस्तीन ऐं अफ़गानिस्तान में अॼु पहिरियों रोज़ो रखियो वियो। अमरीका, कैनेडा, बेल्जियम ऐं बर्तानिया जा मुसलमान विरहाइजी विया। कुझु मुसलमाननि पारां अॼु रोज़ो ऐं कुझु पारां सुभाणे रोज़ो रखण जो ऐलान। T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान ऐं निमेबिया जी मैच में बरसात जो ख़दशो। मैच ख़त्म थियो त ॿिन्हिनि टीमनि खे 1-1 पॉइंट मिलंदी। 1 पॉइंट मिलण ते पाकिस्तान सुपर 8 मरहले में पहुची वेंदो। ॿिन्हिनि टीमनि विच में मैच अॼु मंझंदि जो 2:30 वॻे शुरू थींदो।